जीअं त कुझु अवाम जे ॿारनि मर्दनि खे SP शिकारपुर ॿधी जेल में विधो आहे। उनजे करे मूंखे धाड़ेलनि अगवा कयो आहे। बराए महिरबानी उन्हनि सां जेको धाड़ेलनि जो सरदार आहे उन सां SP शिकारपुर राब्तो करे, अगरि राब्तो न कंदो त मूंखे हिकु गोली लॻल आहे जंघ में ऐं ॿी हणी मारे छॾींदा। माण्हू छॾिया वञनि। अगरि माण्हू सुभाणे छॾिबा त मां बि सुभाणे छॾिजी वेंदुमि, हाणे छॾिबा त मां हाणे छॾिजी वेंदुमि। कोई बि पुलिस एक्शन नाहे खणो। अगरि मूंखे धाड़ेलनि मारियो त मुंहिंजो खून SP शिकारपुर खां तनवीर तुने खां वरितो वञे। कहिड़ो बि एक्शन खंदा, कुझु बि कंदा त मुंहिंजी जान ख़तरे में आहे। मां नाले अब्दुल्ला सोलंकी वलद मरहूम गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, वेठल होथिन ॻोठ, तालुको लखी, ज़िलो शिकारपुर, जिन चोरनि मूंखे अगवा कयो हुयो उन भटे जे केस में बराए महिरबानी जंहिं वटि मां हुयुमि मूंखे काई ख़बर न आहे। हे क़ुरान आहे, मां क़ुराननि ते छॾायो आहियां। भुट्टो जे बाज़ियाबी खां पोइ उन SP शिकारपुर उन्हनि चोरनि जा ॿार छॾिया, जंहिंजे करे मुंहिंजो क़ुरान जे वास्ते हिननि मूं हथु कढियो आहे अॼु, ऐं मां पंहिंजे घर मोटियो थो वञा। इन क़ुरान जे सदके में मां न रुपयो भरियो आहे न पैसा भरिया आहिनि। ऐं अगरि कोई बि मुंहिंजे गवर्नमेंट जो माण्हू, को पुलिस जो माण्हू अचे त कंहिं बि मुंहिंजी मालिकी कोन कई आहे। सभु सिर्फ़ु दिलासा ई ॾियनि पिया। बराए महिरबानी मां कंहिंखे बि ॾिठो कोन्हे को, ऐं कोई बि मूं ते साबिती न आहे। जेको बि को केस करे त उनखे ग़लति सम्झो वञे। जॾहिं चोरनि जा ॿार छुटा आहिनि त उन्हनि मूंखे बाज़ियाब कयो आहे। कोई पुलिस मुक़ाबिलो कोन थियो आहे, न का मां गोली जो को आवाज़ ई ॿुधो आहे।